न्यू सईदाबाद जे ॻोठ पुराणे सईदाबाद में सिंध मेमण इतिहाद जी अॻवान बाबू गुलाम मुस्तफ़ा मेमण पारां मेहरान टीवी जे रिपोर्टर हुसैन मेमण जे तावन सां जानवरनि जे मुफ़्त इलाज लाइ कैंप लगाई वई। कैंप में यूसी ओल्ड सईदाबाद जे ॻोठ शहनशाह ॻोठ पीर फज़लुल हक शाह बिलावल खोसो सोमार सोलंगी समेत भरपासे जे इलाइक़नि जे ॻोठाणनि पारां आंदल 3000 खां वधीक बकरियुनि रिढनि ढगिन ऐं मेहन खे मुफ़्त वैक्सीन कई वई। उन मौके ते डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मटियारी रियाज़ अहमद लगारी ऐं डॉक्टर औसाफ मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मटियारी ज़िले में हिन वक़्ति मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि 3000 जानवर मरी चुका आहिनि, जॾहिं त हज़ारे जानवर मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि, जिन जो इलाज करण लाइ मटियारी ज़िले में 5 मुफ़्त मेडिकल कैंप लगाए रहिया आहियूं। मेडिकल कैंप में डॉक्टर्स जी टीम में डॉक्टर अली नवाज़ लगारी, डॉक्टर खादिम हुसैन ऐं समाजी वर्कर मोहम्मद सुलेमान मेमण, शाहनवाज़ मेमण, सूमर मेमण, माशूक अली मेमण, हैदर बख्श मेमण ऐं ॿियनि हिस्सो वरितो।